बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मोमिन रुकू नंबर 3। मुल्क में न घुमिया आहिनि छा त निहारे ॾिसनि त उन्हनि जी पछाड़ी कहिड़ी तरह थी। जेकी खाइनि अॻु हुआ उहे खाइनि सघ में ऐं ज़मीन ते निशानियुनि याने महलातुनि जोड़ण में तमामु ॾाढा हुआ। पोइ अल्लाह संदनि गुनाहनि सबबां खेनि पकड़ियो ऐं अल्लाह जे अज़ाब खां उन्हनि खे को बचाईंदड़ न हो। इहा सज़ा हिन करे हुयनि जो संदनि पैगम्बर पधरनि मौजिज़नि सां वटनि आया थे, पोइ इनकार कयऊं। तंहिं करे अल्लाह खेनि पकड़ियो, बेशक उहो सघारो सख़्त सज़ा ॾियण वारो आहे। ऐं बेशक मूसा खे पंहिंजनि मौजिज़नि ऐं पधरी हुज्जत सां मोकिलियोसूं फ़िरौन ऐं हामान ऐं क़ारून ॾांहुं। पोइ चयऊं त कूड़ो जादूगर आहे। पोइ जंहिं महिल असां वटां हिननि वटि सचे पैगाम सां आयो, तंहिं महिल चयऊं त जिन मथसि ईमान आंदो आहे तिन जा पुट कुहो ऐं संदनि धीअरूं जेरियूं छॾियो। ऐं काफ़िरनि जो फ़रेब त रुॻो हिक ग़लतीअ में आहे। ऐं फ़िरौन दरबार वारनि खे चयो त मूंखे छॾियो त मूसा खे कुहां ऐं भले त पंहिंजे पालणहार खे सॾे। बेशक आउं ॾुञां थो त मतां अव्हांजो दीन मटाए या मुल्क में फ़साद पैदा करे। ऐं मूसा चयो त बेशक मूं सभु कंहिं हठेली जी लुचाईअ खां जो हिसाब जे ॾींहं खे न मञींदो आहे, पंहिंजे पालणहार ऐं अव्हांजे पालणहार जी पनाह वरिती।